हैदराबाद में ख़बरवार से शेयर कंदासीं। हैदराबाद वेझो ट्रैक्टर ट्राली जो मोटरसाइकिल खे टक्कर लगण के नतीजे में पीउ फौत ऐं 2 बारड़ा ज़ख़्मी थी पिया आहिनि। नई पुल वर ट्रैक्टर ट्राली जो मोटरसाइकिल खे टक्कर लगण सबबि पीउ फौत ऐं 2 बारड़ा ज़ख़्मी थी पिया आहिनि। पुलिस मूजिब हादसे में फौत थी वियल जी सुञाणप 32 वरीह जे मोहम्मद उमर पठान तौर थी आहे। पुलिस मूजिब ज़ख़्मियुनि में फौती जा 2 पुट फहद ऐं रिहान शामिल आहिनि। हैदराबाद में इहे ख़बरवार सां शेयर कई पिया। हैदराबाद वेझो ट्रैक्टर ट्राली जो मोटरसाइकिल के टक्कर लगण के नतीजे में पीउ फौत ऐं 2 बारड़ा ज़ख़्मी थी पिया आहिनि। नई पुल वर ट्रैक्टर ट्राली जो मोटरसाइकिल के टक्कर लगण सबबि पीउ फौत ऐं 2 बारड़ा ज़ख़्मी थी पिया। पुलिस मूजिब हादसे में फौत थी वियल जी सुञाणप 32 वरीह जे मोहम्मद उमर पठान तौर थी आहे। पुलिस मूजिब ज़ख़्मियुनि में फौती जा 2 पुट फहद ऐं रिहान शामिल आहिनि। हैदराबाद में ख़बरवार से शेयर कई पिया। हैदराबाद वेझो ट्रैक्टर ट्राली जो मोटरसाइकिल के टक्कर लगण के नतीजे में पीउ फौत ऐं 2 बारड़ा ज़ख़्मी थी पिया आहिनि। ट्रैक्टर ट्रॉलर जो मोटरसाइकिल के टक्कर लगण सबबि पीउ फौत ऐं 2 बारड़ा ज़ख़्मी थी पिया। पुलिस मूजिब हादसे में फौत थी वियल जी सुञाणप 32 वरीह जे मोहम्मद उमर पठान तौर थी आहे। हैदराबाद वेझो ट्रैक्टर ट्राली जो मोटरसाइकिल के टक्कर लगण के नतीजे में पीउ फौत ऐं 2 बारड़ा ज़ख़्मी थी पिया आहिनि।